अहम ख़बर असां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो इमरान खान जे ख़िताब ते रद्द अमल साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे इमरान खान सॼे मुल्क में कारकुननि खे क़ुर्बानीअ जो बकरो बणाए कसम वठे पियो। बिल्कुलु नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त इमरान खान जहिड़ो बुज़दिल ऐं शख़्स को बि नथो थी सघे। ऑडियो लीक्स बाद इमरान खान वाक़ो थी वियो आहे। इमरान खान मनी लॉन्ड्रिंग, हॉर्स ट्रेडिंग ऐं पंहिंजे करप्शन जो जवाब ॾिए। पीपुल्स पार्टी पुरअमन ऐं जमहूरी जदोजहद ते यकीन रखे थी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त बिलावल भुट्टो जी अॻुवाणी में लॉन्ग मार्च पंहिंजी मंज़िल ते पहुची ख़तमु थियो। डी चौक मंज़िल न हुई। बिल्कुलु नाज़िम, सूबाई वज़ीर जो चवणु हो त असांजे लॉन्ग मार्च जो मक़सदु न इस्लामाबाद ते हमिलो हो, न ई इदारनि खे निशानो बणाइणु हो। इमरान खान जिहाद टच डे ऐं माण्हुनि जी जज़्बात सां खेॾे इस्लामाबाद ते हमले लाइ मजबूर करे पियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो इमरान खान जे ख़िताब ते रद्द अमल साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त इमरान खान सॼे मुल्क में कारकुननि खे क़ुर्बानीअ जो बकरो बणाए कसम वठे पियो। शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त इमरान खान जहिड़ो बुज़दिल ऐं मुनाफ़िक़ शख़्स को बि नथो थी सघे। ऑडियो लीक्स बाद इमरान खान वाक़ो थी वियो आहे। इमरान खान मनी लॉन्ड्रिंग, हॉर्स ट्रेडिंग ऐं पंहिंजी करप्शन जो जवाब ॾिए। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त पीपुल्स पार्टी पुरअमन ऐं जमहूरी जदोजहद ते यकीन रखे थी। बिलावल भुट्टो जी अॻुवाणी में लॉन्ग मार्च पंहिंजी मंज़िल ते पहुची ख़तमु थियो। डी चौक मंज़िल न हुई। असांजी लॉन्ग मार्च जो मक़सदु न इस्लामाबाद ते हमिलो, न ई इदारनि खे निशानो बणाइणु हो। इमरान खान जिहाद टच ॾेई ऐं माण्हुनि जी जज़्बात सां खेॾी इस्लामाबाद ते हमले लाइ मजबूर करे पियो। ब्रेकिंग न्यूज़ वाक़ ॾींदासीं। नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो इमरान खान जे ख़िताब ते रद्द अमल साम्हूं आयो आहे। इमरान खान सॼे मुल्क में कारकुननि खे क़ुर्बानी जो बकरो बणाए कसम वठे पियो।